अदी तूं ॾिस त धनुअ खे अधी हा तूं ॾिस त धनुअ खे अदी तूं अधी तूं ॾिस त धनुअ खे तूं ॾिस त धनुअ खे माना थोरो तवाई आहे हुन में अधी तूं ॾिस त धनुअ खे अदी तूं ॾिस त धनुअ खे हा हा नसियात माना हिते हा, ठीकु सही 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 वालेकुम अस्सलाम सर पंहिंजो मश्करनि जे ॻोठ सीज़न 2 जी रिकॉर्डिंग हली रही आहे। असांजो डायरेक्टर साहब साईं हुसैन शेख साहब जन सम्झाए रहिया आहिनि त सीन जी नफ़्सियात छा आहे, छो जो पहिरियों सीन डिस्कस कंदा आहियूं उन खां बाद ई सम्झ में ईंदी आहे त हिन जी नफ़्सियात छा आहे ऐं डायलॉग कहिड़े टेम्पो में अचे कहिड़े शइ में अचे। जी तव्हां फरमायो। अच्छा तव्हांजो कहिड़ो कैरेक्टर आहे? मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 में मुंहिंजो कैरेक्टर आहे मिठल नालो अथसि हुनजो ऐं हिकिड़ो कॉमेडी कैरेक्टर आहे ऐं ड्रामे में ईअं सम्झो स्क्रिप्ट जो हीरो बि चयो वञे थो। सो हुनजो तकियो कलाम आहे हलुड़े बंदूक तुंहिंजो छटकाओ। चिलकणी हुनजी हीरोइन आहे ऐं हुनजे हिसाब सां हुनजो लव स्टोरी उन सां हले थी। कंहिं वक़्तु स्क्रिप्ट में उन्हनि जी जुदाई आहे, कंहिं वक़्तु उन्हनि जो मिलणु आहे। सो ड्रामो मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 डायरेक्टेड बाय हुसैन शेख जेको असांखे फ़ख़ुरु आहे उन सां गॾु कमु कंदे तमामु पुराणो ऐं सीनियर डायरेक्टर आहे। पाकिस्तान टेलीविज़न जॾहिं हूंदी हुई उन दौर में हिन दोस्त तमामु घणी महिनतूं कयूं न असां उन्हनि महिनतुनि जा गवाह आहियूं। असांखे प्राउड महसूसु थींदो आहे अहिड़नि सुठनि दोस्तनि ऐं डायरेक्टर्स सां कमु कंदे। हिन प्रोजेक्ट खे हैंडल कयो आहे ऐं सुठा आर्टिस्ट कलेक्ट करे हिन में रखिया आहिनि। सो ॾिसणु न विसारींदा सिंध टीवी ते ऐं सिंध टीवी HD यूट्यूब ते जेको उन्हनि जो चैनल आहे हर एपिसोड हिननि जी सिंध टीवी जे हिन यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तव्हां सर्च कंदव त तमामु एपिसोड्स ऐं रिकेप्स सभु उन ते मौजूदु आहिनि, प्रोमोज़ उन ते मौजूदु आहिनि। तव्हांखे अगरि टीवी ते टाइम नथो मिले त हे दौर यूट्यूब जो आहे, तव्हां यूट्यूब ते मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 ॾिसी सघंदा। उन में खोड़ सातरा सुठा आर्टिस्ट आहिनि। असांजो सीनियर आर्टिस्ट आहे सगीर इलाही खिची साहब, धनु जो कैरेक्टर जेको ही मां हाणे स्क्रिप्ट पढ़ी रहियो हुउमि जंहिंजो नालो खयों, ऐं संध्या सिंधी आहे, पंहिंजो इहो असमा भुट्टो आहे ऐं पंहिंजो अब्दुल हादी बुक्टी आहे, साईं सलीम शाह राजदी आहे। तमामु सीनियर आर्टिस्ट आहिनि जिन सां मां कमु कयां थो वेठो। मुंहिंजी रिक्वेस्ट सभिनी खे आहे त इहो ड्रामो मिस न कंदा, छो जो इन ड्रामे में ईअं आहे त असांजी भरपूर कोशिशि हूंदी आहे त अव्हांखे खिलायूं, अव्हांखे एंटरटेन कयूं। ॾुखनि सूरनि जा ड्रामा त खोड़ आहिनि, बाक़ी खिलाइण जे हिसाब सां कॉमेडी ड्रामो ऐं इन में असांजो एडिटर आहे जेको फरमान मुअर साहब आहे, तमामु सुठी महिनत करे रहियो आहे। ऐं सागर आरई आहे असांजो कैमरामैन। तमामु उन्हनि जी असां सां हिकिड़ी टीम वर्क आहे जेकी असां हिन ड्रामे में कमु कयूं था। मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 डायरेक्टेड बाय हुसैन शेख एंड सिंध टीवी ते जेको ऑनियर आहे ऐं सिंध टीवी HD यूट्यूब चैनल ते जंहिंजी हर क़िस्त मौजूदु आहे। सूमर खां सूमर अंगारो अरबा खम्स जुमो माना जुमे ताईं इहा रनिंग हलंदी आहे। साहु पटींदा आहियूं असां सिर्फ़ु छंछर ऐं आचर मोकल वारो, उन ॾींहुं तव्हां बि साहु पटियो, बाक़ी सभु ॾींहं ॾिसो मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 हलुड़े बंदूक तुंहिंजो। अच्छा साईं इहो ॿुधायो तव्हांखे मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 में कंहिंजो किरदारु घणो वणंदो आहे? मूंखे पंहिंजो न हर कंहिंखे पंहिंजो वणंदो आहे ॾाढो कैरेक्टर, पर मूंखे पावलीअ जो ॾाढो कैरेक्टर वणंदो आहे। ऐं मूंखे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे मुंहिंजी सीनू पावलीअ सां लिखो, न त बि आदीअ सां ज़रूरु लिखो। सो मज़ाक खां अलावा तमामु सभिनी जो कैरेक्टर मूंखे वणंदो आहे। कोई बि अहिड़ो आर्टिस्ट न आहे जेको पंहिंजे हिसाब सां महिनत नथो करे, सभु पंहिंजी जॻह ते। उहो तव्हां ड्रामो जेको ॾिसनि था उन्हनि खे बिल्कुलु महसूसु थींदो हूंदो त कैरेक्टर केरु कीअं थो करे। बाक़ी असमा भुट्टो तमामु सुठो कैरेक्टर निभाए रही आहे ऐं वाकई पावली संध्या बि ऐं नीलम एलिफ चिलकणी उहा बि तमामु सुठो। ऐं मां चवंदा त मुंहं जी मुशाइबत आहे, हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको असांजो डायरेक्टर पाण मजबूरन करे रहियो ऐं उहो मजबूरन कैरेक्टर अहिड़ो करे रहियो आहे जो बाक़ाइदे उन में माना हिकिड़ो माना इंजॉय कंदा आहियूं असां, छो जो असांखे त ख़बर आहे असांजो डायरेक्टर आहे। मनु मोलाई लाइ छा चवंदो? मनु मोलाई इलाही मां ॻाल्हायां पियो। मनु मोलाई हिकिड़ो कैरेक्टर जेको हुयो उहो हिकिड़ो माना नओं कैरेक्टर आयो, असां सोचियोसीं त कंहिंखे ॾियूं माना डायरेक्टर साहब परेशान हुयो। पोइ जॾहिं नज़र पइजंदी हुई त पंहिंजी बि शीशे ते ऐं संगत साहब जी सलाह बि थी वई। हुन चयो यार
पोइ बसि इहो कैरेक्टर मां थो कयां, छो जो तव्हां सभिनी मां माना डायरेक्टर मां कढी न छॾे, लंघ जो सामरो मां आहियां त मां थो कयां, छो हिन में खपे अहिड़ो पाण हलियो वियो आहे, लॻे थो सम्झाए डायरेक्टर कोन्हे त साईं तव्हां बेशक तव्हां ॿुधाए सघो था। हक़ीक़त में असां हुनजी इज़त कंदा आहियूं, ऐं मुंहिंजे वाल साहब जो बि दोस्त आहे, हुन सां इहा हुजे तॾहिं मां उहो वेठो चवां थो, न त ॿियो को हुजे हा मां न चवां, शायदि उहो माइंड करे हा। ऐं मुंहिंजे वाल साहब जो दोस्त आहे, मुंहिंजो चाचो बि थियो, ईअं सम्झो त उहो माइंड न कंदो। हाणे मां उनखे टाइम ॾियां, छो जो सीन करणी आहे, उहो कढ़ंदो हूंदो त इहो को इंटरव्यू में वेठो आहे, हुन ड्रामे खे बि मां टाइम ॾियां। अमजद गुल जो सभिनी खे सलाम, ऐं ॾिसणु न विसारींदा मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 सिन टीवी ते ऐं सिन टीवी HD यूट्यूब चैनल ते। थैंक यू सर।